शहदादपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे अज़ीज़ खोसो। शहदादपुर में हथियारबंदनि महीनो अॻु पसंदि जो परिणो कंदड़ जोड़े खे गोलियूं हणी फरार थी विया। ज़ख़्मी जोड़े खे नाज़ुक हालत में हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि शहदादपुर जे मदलसी रोड ते रिंद रस्ते वटि हथियारबंदनि हिकु महीनो अॻु परिणो कंदड़ जोड़े नौजवान गज़नफर ख़ासकेली ऐं नारी सवेरा खे गोलियूं हणी फरार थी विया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस इस्पताल आंदो वियो, जितां तिबी इमदाद बैदि ॿिन्ही खे हैदराबाद रेफर कयो वियो। इन हवाले सां नारी सवेरा ॿुधायो त असां हिकु महीनो अॻु पसंदि जी शादी कई आहे, जंहिं तां वारस मशरियल हुआ। नारी सवेरा मूजिबि त मदलसीअ में अज़ीज़नि वटि वञी रहिया हुआसीं त मोटरसाइकिल सवार चाचे, सौट, फुफाट समेत 6 हथियारबंदनि फायरिंग करे ज़ख़्मी करण बैदि फरार थी विया आहिनि। होॾां पुलिस मूजिबि वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। हर रुख खां जांच कई पई वञे। मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी कराई वई आहे।